जाम शुरूता तरफ़ां मकानी चूंडनि जे हवाले सां ब्रह्माणी हाउस थाणो बुलाखान में अहम गजाणी थी गुज़री। गजाणी में अॻुवाणनि बलदियाती चूंडनि में भरपूर नमूने सां हिसो वठण जो ऐलान कयो। इन मौक़े ते जाम शुरूता अॻुवाणनि मलिक चंगेज़ खान, पीर नदीम शाह जीलानी ऐं सरदार काबू खान ब्रह्माणी जो चवणु हो त मीटिंग हुई उहा इन हवाले सां हुई त दोस्तें सभिनी खे गॾु कयो वञे, दोस्तनि सभिनी खे इन बलदियाती इलेक्शन जे हवाले सां डिस्कस कई वञे। सो अॼु बुलाखान में इन जे करे काबू खान जे ओताक ते गॾिजाणी थी। इन में असांजी मीटिंग बि थी त बाबा हर यूसीअ ते जेको सो मुक़ाबिलो कंदासीं, हर यूसीअ ते जेको सो माण्हू बीहारियो वेंदो। जेको बुलाखान टाउन ते में 6 वार्ड आहिनि, उते बि असां भरपूर नमूने सां मुक़ाबिलो कंदासीं जामशोर इत्तेहाद जे प्लेटफॉर्म तां। सो अॼु त गॾिजण जो मक़सदु इहो आहे त सभई दोस्त गॾिजी जेको आहे सो असां इहा ई मीटिंग हुई त असां दोस्तनि खे थोरो एक्टिव करियूं, उन जे करे गॾु थियासीं। हींअर असांखे हिकिड़ो सुठो मौक़ो मिलियो आहे। इन लिहाज़ सां असां जेके असांजा मुरीद आहिनि, हेॾा पालारी इत्तेहाद आहे, ॿिया जेके बि पंहिंजो काबू खान ब्रह्माणी वारा आहिनि, हिननि जो पंहिंजो राज आहे, त असां चाहींदासीं गॾिजी हिकिड़े प्लेटफॉर्म ते असां गॾिजी हिकिड़े माण्हू जी चूंड कयूं। जेको हिकिड़ो माण्हू हूंदो त असां इलेक्शन सही थी सघंदी, बजाए जाते ॿ माण्हू बीहारियूं त उहो वरी फ़ाइदो नेचुरली अॻी दुरुग थींदो। त इन करे असां चाहियूं त सभु गॾिजी हिकिड़े पंहिंजी सलाह मशवरे सां हिकिड़े माण्हू खे बीहारियूं जीअं असांजी इलेक्शन सुठे नमूने थिए ऐं असां विन करे सघूं। मीटिंग जेका असांजी इन बलदिया इलेक्शन जी शुरूआत आहे, असां सभिनी दोस्तनि खे सभिनी खे गॾु कयो आहे त जीअं असीं हिकिड़ो वेही पाण में लाइ अमल ठाहे उन तहत अॻिते वधूं। इनशाला असीं वक़्त खां पहिरियों जी ॻाल्हि आहे, इलेक्शन विढ़ंदासीं, तव्हां सभिनी जे रिज़ल्ट साम्हूं अची वेंदी। गॾिजाणी में डॉक्टर अनवर पालारी, शेख अब्दुल्ला कोस्तानी, हाजी रमज़ान खान पालारी, महेश कुमार जीरामाणी, बाबू खान ब्रह्माणी, हरेश कुमार, रेस अतामुन पालारी, दीपक कुमार जीरामाणी ऐं ॿियनि वॾे अंग में शिरकत कई।